नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ज़मींदारनि पारां DFO खिपरो ख़िलाफ़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी शहीद चौक खिपरो ते शान अली शाह, सरवर शाह, जलाल मरी, मोहम्मद ईसा राजड़ जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त DFO गुज़िरियल ॾींहुं असां सां नाजाइज़ी करे असांजे मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जेको ख़ारिज कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।